मंचोरा पर डीएम सैयद आकाश मला के आकाश मला के आजाद कुंभर के आजाद कुंभर के फैसल मस्तोई के तुझो देश मुझो देश सिंधु देश सिंधु मंचोरा पर डीएम सैयद मंचो शान बशीर खान मुझो शान बशीर खान आकाश मला के आजाद कयो वाइस चेयरमैन मोहतरम आकाश मला आज़ाद कुंभर ऐं फैसल मस्तोई खे रियासती दहशतगर्दनि गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे। असीं हिन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं उन्हनि खे चिता था ॾियूं त क़ौमी कारकुननि मथां इहे कूड़ा केस ख़तमु करे जेकॾहिं इहे अदालतूं तव्हां जूं आहिनि तव्हां उन्हनि खे पंहिंजे अदालत में आणियो। उहे जेके असांजा क़ौमी अॻुवान सिंध जी ॻाल्हि कनि था, सिंधी माण्हुनि जी ॻाल्हि कनि था, उन्हनि खे दहशतगर्द करार ॾिनो थो वञे। पर MQM जा जेके बदमाश आहिनि, आफ़ाक़ अहमद सरियाम तक़रीर थो करे, सरियाम मीडिया ते तक़रीर करे थो, चए थो तव्हां जहिड़ो कंदो आप लड़ोगे उतां जा कुताऊं चवंदा त असीं लड़ंदासीं। उन्हनि खे चए थो तव्हां हथियार खणंदो माण्हू मारींदो। उहे दहशतगर्द न आहिनि जेके पुरमन क़ौमी कारकुननि में दहशतगर्द आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार करे गुम कयो थो वञे। असीं हिन जे सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। पर धरती हिकु रहंदी ऐं असां धरती जी बका ऐं धरती जी आज़ादी जे लाइ हमेशह इन्हनि रोडनि रस्तनि ते हूंदासीं ऐं सरापा एहतजाज हूंदासीं। अॼोको इन एहतजाज जो तसलसुल मरकज़ी अॻुवान ऐं क़ौमी कारकुन जेके खंबे गुम कया विया आहिनि उहे फिलफोर पेश कया वञनि ऐं उन्हनि मथां कूड़ा जेके बि केस कया विया आहिनि उहे ख़तमु कया वञनि। ॿी सूरत हे जेको असांजा एहतजाज हिननि प्रेस क्लबनि ते आहिनि, हे हिकिड़ो अवामी सुजागी आहे। जे अगरि अञा आज़ादु न थींदा त सुभाणे असां सिंध जा रोडनि रस्तनि ते हूंदासीं ऐं ईअं न थिए जो पंजाब जा दंग बि बंदि थी वञनि। जीअं सिंधु देश जीअं साईं GM सैयद। वाइस चेयरमैन मोहतरम आकाश मला आज़ाद कुंभर ऐं फैसल मस्तोई जे जबर ऐं ॾाढ जे ज़ोर ते खंबे गुम कयो वियो आहे। उन्हनि जे आज़ादी जे लाइ असां दौड़ प्रेस क्लब जे अॻियां एहतजाज कयूं पिया। असांजो मुतालबो आहे त सिंध जे माण्हुनि खे क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। जॾहिं बि सिंध जे अंदरि कॾहिं बि सिंध साज़िश का बि मनसूबो थियो आहे उन ते सिंध रद्द अमल ॾिनो आहे। उन रद्द अमल जे अमल में हितां जो जेको रियासत आहे उहो बोखलाड़ जो शिकार थी सिंध जे माण्हुनि जे ख़िलाफ़ु क़ौमी कारकुननि जे ख़िलाफ़ु हिकु अॻुवाननि जे हक़ में आहे। जेके कुझु ॾींहं अॻु हैदराबाद में आकाश मला खंभिजी वियो, उन जे एहतजाज लाइ आज़ाद कुंभर, फैसल मस्तोई ऐं आसिफ पंवर जॾहिं रोज़ बिला करे वाधूआ वटि वेठा त उते रेंजर्स ऐं पुलिस जा अचाला उन्हनि जे मथां कड़की उन्हनि खे आवाज़ु उथारण जो हक़ु न ॾिनो वियो, उन्हनि खे एहतजाज करण जो हक़ु न ॾिनो। पर असां इहो ॿुधायूं था त जेको बि सिंध में चिटो मौक़फ़ रखे थो त असां सिंध खे विरहण न ॾींदासीं, नओं सूबो ठाहिण न ॾींदासीं। उनखे खंभियो थो वञे, उनखे जेल हवाले कयो थो वञे, उनखे टार्च सेलनि में रखियो थो वञे। पर असां उन सिंध इंतिज़ामिया ऐं रियासती दलाल पंजाब खां इहो चिता था ॾियूं त तव्हां केॾो बि एॾी ताक़त हलायो पर सिंधी कॾहिं बि तव्हांखे सूबो विरहाइण न ॾींदा। सिंधी हिकु आहे, सिंध सूबो हज़ारनि सालनि खां पुराणो आहे, तव्हांखे विरहाइण न ॾींदो। जीअं सिंध।